दाढ़ी वारो या पटके वारो मुल्लो मौलवी या पीर मुर्शिद उनके भी माइन में न वठी आ त हली फूक दे मुल्ले जी फूक भी नांग जी फूक थी मता हिकड़ी धुर चे तो मौलवी असां ते कावड़ला ऐ पंहिंजे मुल्लन को टारो तो करे आऊं सभिनी खे अर्ज़ पियो कयां हे ज़हर आ उहा ज़हर थी जेका हिक मिंट में तुझो अंदरिया सॼा आंडा गुंडा कटे कुतर करे छॾींदी एॾो ख़तरनाक मसइलो आ चओ क़ुरान ऐं नबी सचो आ क़ुरान ऐं नबी अरमान आ अॼु मायूं हथ पयूं मिलाइनि टच मोबाइल ते ॻाल्हाईंदियूं पयूं वञनि धारे माण्हूअ खे घर में विहारनि पयूं धारियो माण्हू अंदर वेठो आहे पाण ॿाहिरि वेठा आहिनि तावीज़ी केॾा आरामी आहिनि हिन खे तव्हां 2 कलाक हलिया वञो मुंहिंजी पढ़ाई थींदी हूअं न त जिन तव्हां खां ॾिजनि था मर्दनि खां आरामी आहिनि तावीज़ी अञा उहो तंगु जेको मर्दनि खे विहारे माइन जे अॻियां भला कुझु न कुझु वॾी बुराई जेको नंढी छा ख्याल अथव मां इहो दुआ घुरंदुमि अल्लाह सम्झ ॾे आमीन त चओ समूरा उम्मत जूं अमड़ियूं हेॾे पैगंबर जी न्याणी पाक न्याणी चइनी न्याणियुनि में चौथे नंबर ते चओ घणियूं न्याणियूं नबी साईं खे चओ चओ समूरा घणियूं पहिरियों नंबर हज़रत ज़ैनब पोइ हज़रत रुकैया टियों हज़रत उम्मे कुलसूम चौथी हज़रत फातिमा नाला ई यादि कोन्हनि असांखे पंहिंजनि जा ई कोन्हनि छो त मिलो ई 15 ॾींहं था हे सॼो ॾींहुं ॿाहिरि आहे हवाउनि ते बंदूका ठकाव पियो हणे अधियूं बि मजबूर आहिनि हे जेको पैसो थो आणे उहो ॿाहिरि थो खपाए अधी मजबूर थी बोरे ते निकिती आहे मां जो हिन वाइज़ में अर्ज़ु पियो कयां जे तूं ॿियनि घरनि ते ख़र्च करे ऐं पंहिंजे घर में नथो करे त पोइ सिम नालीअ में ॿुॾी मर पोइ तोखे छपर रखराइण ऐं तोखे पटकन बजण जी काई ज़रूरत न आहे कपड़न जा थान भी होडे वठी दे मुर्गियों भी होडे वठी दे सौदा सामान भी होडे वठी दे तुझी ज़ाल ऐं तुझे बच्चन तुझी का जंग भगी आ छा जो पंहिंजे घर ते खर्च न तो करे ज़ालिम अज हिन वाइज़ के दिल में जगह ॾिजो जेको मां अर्ज़ पियो कयां नबी से फरमायो जेको घर ते खर्च करे इहो भी खैरात आ अज ज़िना खोरी शराब खोरी ऐं ॿिया कई वॾा गुनाह उन्हनि एॾी वॾी तबाही करे छॾी आहे उन्हनि एॾी वॾी मुल्क में बर्बादी कई आहे जो घरनि जा घर तबाह ॻोठनि जा ॻोठ तबाह पाड़नि जा पाड़ा तबाह थी विया 16 सालनि जी अॼु जी पूरियल न्याणी कबर में सुबुह जो माइट विया कबर ते कुल पढ़ण ॾिठूं त असांजे जवान न्याणीअ जो लाश ॿाहिरि पियो आहे मां स्टेज ते वेठो आहियां मुंहिंजे साम्हूं क़ुरान पियो आहे इहो ठटे जो वाक़ियो आहे जेको तव्हीं पढ़ियो हूंदो अख़बार मीडिया सॼी दुनिया उथी पई उन न्याणीअ खे कबर मां कढी करे बि कंहिं ज़ालिम पंहिंजी हवस ऐं पंहिंजे ज़ुल्म जी इंतिहा करे छॾी पोइ अॼु असां हिन वाइज़ में रड़ियूं न कयूं